छठे में साफ़ सुथरी सिंध ऐं सरसब्ज़ पाकिस्तान जे उनवान हेठि तक़रीब मुनक़द कई वई। ॾिसूं था रशीद जाखरो जी रिपोर्ट। साफ़ सुथरी सिंध ऐं सरसब्ज़ पाकिस्तान जे उनवान हेठि लोकल गवर्नमेंट खाते सिंध वाटर एड नेशनल रूरल सपोर्ट प्रोग्राम पारां ठठे में हिकु तक़रीब मुनक़द कई वई। जॾहिं त तक़रीब ज़िले ठठे जे तालके मीरपुर साकरे जे 14 यूनियन काउंसिलनि खे ओपन डेफिकेशन फ्री करार ॾियण जे हवाले सां कई वई, जंहिंमें सिंध असेंबली जी डिप्टी स्पीकर रियाना लगारी, एडिशनल सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट हादी बश कलोड़ो, रहीमा पंवर, उमरान जोखियो ऐं ॿियनि शिरकत कई। सिंध में पहिरियों तालको मीरपुर साकरो जेको ओपन डेफिकेशन फ्री करार ॾिनो वियो आहे। इन मौक़े ते शरीक अॻवाननि आवाज़ टीवीअ सां ॻाल्हाईंदे चयो त सॼी सिंध में जेको तालको सेलेक्ट थियो उहो मीरपुर साकरो सेलेक्ट थियो, डिस्ट्रिक्ट ठट्टा जो तालको आहे उहो सेलेक्ट थियो। मीरपुर साकरो एतिरो डेवलप तालको न आहे, लेकिन असां हिकिड़ो सिंध गवर्नमेंट NRSP वाटर एड इन्हनि जी तरफ़ां इहो तालको सेलेक्ट थियो, जंहिंमें ओपन डेफिकेशन फ्री स्टेटस जेके बाथरूम आहिनि वॉशरूम्स उन्हनि ठाराया ऐं जेको ओपन बाथरूम आहिनि उन्हनि जी हौसला शिकनी कई, उन्हनि जे बारे में अवेयरनेस ॾिनी त जेके ओपन बाथरूम्स आहिनि उन मां बीमारियूं थियनि थियूं ऐं उहे बीमारियूं वरी असांजे माशरे खे ख़तमु करे छॾींदियूं। इन लाइ ही हिकिड़ो मॉडल तालको थियो। ऐं सम्झां थी त ही नियाणियूं वेठियूं आहिनि जिन जो कमु कयो आहे, कम्यूनिटी ॻाल्हि खे सम्झो आहे, कम्यूनिटी ॻाल्हि खे सम्झी हिन शइ खे एक्सेप्ट कयो आहे। सभिनी खां वॾी ॻाल्हि इहा हूंदी आहे त तव्हां के प्रोग्राम खे पॉज़िटिवली ऑन करियो। वाटर सैनिटेशन हाइजीन यानी साफ़ पीने जे पाणी ऐं महफ़ूज़ निकासी आब ऐं सफ़ाई जी ॻाल्हि करियूं था त उहा इंसानी ज़िंदगीअ जे लाइ, उनजी सिहत जे लाइ, उनजी ख़ुशहालीअ जे लाइ तमामु घणी अहम आहे। त आउं सम्झां थी त हिकिड़ी वॾी कामयाबी मिलण खां पोइ सॼी टीम जा ऐं सॼी आवाम जा जेके जज़्बात आहिनि उहे तमामु घणा वधिया आहिनि। ऐं आउं सम्झां थी त इहो जेको सफ़र आहे ओपन डिक्लेरेशन फ्री वारो जेको ODF जो हिकिड़ो सफ़र आहे उहो जारी रहंदो। जो मेजर फ़ायदा है वो तो रिडक्शन होगी स्टंटिंग में, बच्चों की जो डायरिया के केसेस होते हैं और उसकी वजह से जो बीमार बच्चे होते हैं और जो स्टंटिंग रेट का प्रेवलेंस है। यो पूरे सिंध में वाहिद तालको आहे मीरपुर साकरो जेको कंप्लीटली कारपेट कवरेज थियो आहे, ODF फ्री थियो, ओपन डेफिकेशन फ्री, माना खुले में हाजत कोन, हर घर के पंहिंजो लेट्रिन आहे। ऐं इहो सॼो कमु जेको आहे उहो मोबिलाइज़ेशन तहत थियो आहे, जंहिंमें पिन्स प्रोग्राम यूरोपियन यूनियन फंडेड ऐं वाटर एड प्रोग्राम जेको आहे इहो हिकिड़ो वॾो सिलसिले जी कड़ी आहे जेको इनकलाबी ॻाल्हि आहे। जेका 10 सालनि खां मूवमेंट ऑफ न रुगो लैट्रिन पंहिंजो बालकन पाण ठाराया आहिनि पर उनखे उन प्रॉपरली इस्तेमालु बि कनि था। त असां सम्झूं था त इनखे गवर्नमेंट ऑफ सिंध जो वॾो रोल रहियो आहे, ख़ासि तौर ते लोकल गवर्नमेंट ऐं पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग डिपार्टमेंट ऐं डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट ठठा। सिंध जे ॿाराड़ियुनि में साफ़ पाणी जी फराहमीअ लाइ क़दम खणण सां गॾोगॾु सिंध जे ॻोठनि ऐं स्कूलनि में सफ़ाई जा क्लास हलाइण सां गॾु वॉशरूम, साफ़ पाणी ऐं बुनियादी सहूलियतूं फराहम करण सां ई साफ़ सुथरी सिंध जो क़याम अमल में अची सघे थो। इन लाइ सिंध सरकार फौरी क़दम खणी सहूलियतुनि खां महरूम सिंध जे हज़ारे स्कूलनि में बुनियादी सहूलियतूं फराहम करण लाइ हंगामी बुनियादनि ते क़दम खणण जी ज़रूरत आहे। कैमरामैन शाहज़ेब जाखरो सां गॾु रशीद जाखरो, आवाज़ TV ठठो।